और सतार हो लियो देवल जो सिपाही अल्लाह बाबूज कम बड़ी मेहरबानी अशफाक मुबारकबाद तो दिया अल्बी संगत जाम खान चांडियो के फ्रेंड सद के जे पीर कंबर के याद किया है पीर कंबर के शहर में थोड़े जो हू को इतना लड़ी वन आई शहदादकोट में आबाद थो पर साईं जेका गाल कई उन जी शिकायत जायज़ भी हुई अदबी संगत कंबर में आहे ॿियूं खोड़ तंज़ीमूं अदबी कंबर में आहिनि पर पीरल कंबर जेका सिंधी सुञाणप हुई उनखे कंबर वारनि यादि न कयो आहे ऐं शहदादकोट में उनजे नाले सां तंज़ीम आहे ऐं हुन में प्रोग्राम थींदा रहनि था मथे स्टेज ते वेठो आहे सैयद अख्तर शाह साहब मुझे याद आए तो उते शमशेर हैदरी ताजल बेबस गफ़ा तबसुम ऐं खोड़ा सारा माण्हू ईंदा रहिया आहिनि ऐं मां बि में शिरकत कंदो रहियो आहियां ऐं ख़ासि करे उहो प्रोग्राम राति जो थींदो आहे शहदादकोट में सो देर सही पर ये प्रोग्राम थियो आहे ऐं कंबर वासियुनि खे पीरल कंबर सां मिलण जो मौक़ो ॾिनो वियो आहे ऐं जीअं सुबुह हिते खादिम बिंद जे पुट साजिद जो हिकिड़ो नंढो मुख़्तसर हो मकालो जंहिंमें उन ॿुधायो पए त पीरल कंबर सिंधी फिल्मी दुनिया जो वॾो नालो हो जेकॾहिं मां ईअं चवां ऐं जेके नाला वरिता विया थोरी जो मूंखे उहे फिल्मूं ॾिठल बि आहिनि ऐं उन्हनि जा गाना यादि बि आहिनि मिठड़ा छाल मिलन सोढा पुट सिंध जा अहिड़ियूं ॿियूं खोड़ सारियूं सिंधियूं फिल्मूं जेके पंहिंजे दौर जूं लाज़वाल फिल्मूं रहियूं आहिनि ऐं मां उनखे ईअं चई सघां थो त ही सिंधी फिल्मी दुनिया जो साहिर आहे साहिर लुधियानवी साहिर लुधियानवी आहे सिंधी फिल्मी दुनिया जो ऐं जेको ताहयात ऐं हिन जहिड़ी जेका अवामी जेका शाइरी हुई उहा ॿियो को शाइर न करे सघियो आहे इहा अवामी शाइर आहे असां तव्हांखे जल्दी इंस्पायर असां तव्हांजी दिलनि में जल्दी हिन जो शेर इन करे लहे थो त हिन जी ॿोली अवामी आहे ॿोली अवामी आहे जज़्बा समाज जा आहिनि कैफ़ियतूं आशिक़नि जूं आहिनि ऐं हिते ॻाल्हि हली पए त जीअं असां भिटाई लाइ चवंदा आहियूं त भिटाई ऊमी आहे भिटाई पढ़ियो न हो भिटाई किथे कोन वियो हुयो पोइ हुन सां इहो बि चयो वेंदो आहे त हुनजे हथ में सदाईं जेको आहे क़ुर शरीफ़ हूंदो हुयो शाह अब्दुल करीम जो रसालो हूंदो हुयो ऐं मसनवी हूंदी हुई हाणे टे वॾा किताब हिकिड़ो अरबी में आहे ॿियो फारसी में आहे ॿियो ॿी कंहिं ॿोली में आहे इहे टे वॾियूं शयूं पाण सां रखणु ऐं उहे पढ़णु ऐं उन ते मुकमल हथ दस हुजे इन खां वधीक पढ़ियल ऐं गढ़ियल जी कहिड़ी निशानदेही थी सघे थी सो तीअं ई हिते जेका शाइरी हली ऐं हिकिड़ो दोस्त हिकिड़ो मिसरो पढ़ियो जंहिंमें मिस्र जो बि ज़िक्र हुयो ऐं इंदिरा जो ज़िक्र बि हो शहर में पीरल कंबर जे हिकिड़े शहर में इंदिरा जो ज़िक्र आहे जेका इंडिया सां तालुक़ रखे थी ऐं इंद्रजीत जो ज़िक्र हो इंद्रजीत जो ज़िक्र हो ॿिए मिसरे में बाज़ार मिस्र जो ज़िक्र हो ॿ अलॻि दौर आहिनि ॿ अलॻि समाज आहिनि ॿ अलॻि रियासतूं आहिनि ऐं ॿ अलॻि किस्सा आहिनि मिस्र जो बि अलॻि आहे इंद्रजीत जो बि अलॻि आहे माना हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो एॾो त पढ़ियो गढ़ियो आहे एॾो त जेको आहे हुनजो इल्मु वसी आहे जो सॼे दौर खे सॼी सकाफ़त खे सॼे किस्से खे पंहिंजे हिकिड़े शहर में समाप्त थो करे जेकॾहिं पीरल कंबर जे इन शहर ते कोई स्टडी करे इन शहर ते को तहक़ीक़ करे त इंद्रजीत जी सॼी जेका उहा सल्तनत आहे उनखे पढ़णो पवंदसि त इंद्रजीत छा आहे ऐं जेकॾहिं उनजी ॿिए सिट ते तहक़ीक़ करे त उनखे मिस्र खे ॾिसणो पवंदो त मिस्र जी बाज़ार मिस्र जो स्ट्रक्चर कीअं हो हिकिड़े मिसरे में हुन ॿ एॾियूं वॾियूं जेको आहे सल्तनत खे बयानु कयो आहे पंहिंजे इल्म खे बयानु कयो आहे त उन माण्हू जी विज़डम उन माण्हू जो थॉट उन माण्हू जी अप्रोच उन माण्हू जी सित कहिड़े पाए जी हूंदी ॻाल्हि हली पए त हू जेको सिगरेट बीड़ी दुखाईंदो हुयो बीड़ी स्टार्ट थींदी चांहि कोप हूंदो ऐं शाइर जंहिंखे तव्हां शेर था चओ उहो गीत बि भले हुजे जेकॾहिं गज़ल हुजे त हुन में 5-6 मिसरा ईंदियूं 4 मिसरा त हूंदियूं जेकॾहिं घटि में घटि गज़ल हुजे त 3 या 4 मिसरा हूंदियूं
3 मिनटनि में 4 मिनटनि में सॼो जो सॼो गज़ल तयारु थी वञे, वरी उहो गज़ल इनाम बि खणे। जंहिं महफ़िल में उस्ताद बुखारी वेठो हुजे, उस्ताद बुखारी शाइरी पढ़े, जेके कंहिं दौर में सिंध जो वॾो शाइर, अयाज़ खां वॾो शाइर, नंढो शाइर, वरी हिकु तफ़रीक़ बि हली पए, उहो मौजूदु हुजे, उनजी मौजूदगी में पीरल कंबर एवॉर्ड खणी हलियो वञे, महफ़िल लुटे हलियो वञे। इन खां वधीक हिन खिते जी मिटीअ खे असां कीअं बयानु कयूं त कंबर कहिड़ा कहिड़ा माण्हू जेको आहे पैदा कया आहिनि, कंबर कहिड़ा कहिड़ा माण्हू जनमिया आहिनि। ज़िक्र छो पए त उनजा सिर्फ़ु 4 किताब आया आहिनि। जॾहिं उनजो किताब उघाड़ा पेर डांडनि ते आया त ज़मीर ख़ान मरहूम उन ज़िंदा हुआ, मूंखे चङी तरह यादि आहे। ऐं तरशाह साहब इहे वेठो आहे हिते, मुंहिंजी ॻाल्हि खे सेकंड कंदो त उन खां पोइ जेके किताब आया पे या जेके अञा बि बयास मां नथो सम्झां त पीरल कंबर। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि स्लिप थी थिए, मां चयो तव्हां सां शेयर कंदुमि। सागर सिद्दीकी उर्दू जो वॾो नालो आहे, उर्दू शाइरी जो वॾो नालो आहे सागर सिद्दीकी। जेकॾहिं मां पीरल कंबर खे सागर सिद्दीकी बि चवां त बि ग़लति न थींदो त हे सिंध जो सागर सिद्दीकी आहे। उहो इन सेंस में त सागर सिद्दीकी ऐं जून एलिया सिर्फ़ वेठे वेठे कंहिंजी गुज़ारिश ते, कंहिंजे भाकुर में, कंहिंजे अर्ज़ ते उनखे गीत लिखी ॾींदा, खणी वञ। उहो माण्हू पंहिंजे नाले सां गीत चवंदो वञी। जेकॾहिं हिते 4 दोस्त मूंसां गॾु आया आहिनि ऐं हिकिड़े दोस्त वटि गज़ल कोन्हे को, उस्ताद उते उते गज़ल लिखी ॾींदो आहे, पढ़ वञी। ऐं पोइ ईअं थियो त उहे उन्हनि साहबनि जा किताब जेके आया मार्केट में, उन्हनि साहबनि जे उन किताब में अध खां वधीक शाइरी उस्ताद पीरल कंबर जी आहे। अहिड़ा बि खोड़ किताब आहिनि, ऐं नाला नथो खणा, ऐं न खणणु चाहींदो उन्हनि माण्हुनि जा नाला बि, पर उन्हनि माण्हुनि कॾहिं बि ऑन न कयो आहे त उहो उस्ताद पीरल उन्हनि जो उस्ताद हो या उस्ताद पीरल जी शाइरी उन्हनि वटि आहे। जीअं भाई चयो त उहे गीत जेके उस्ताद पीरल पंहिंजे दौर में पंहिंजे ज़बानी असांखे ॿुधाया हुया, हाणे उहे गीत, उहे जेको मिस्र आहे जेके तव्हां मक्ता था चओ, नालो ॿियो अची वियो आहे। हिकिड़ो माण्हू हाल हया तो उन पंहिंजी शाइरी पंहिंजी ज़बानी ॿुधाई, हाणे उहो गीत कंहिंजे ॿियनि जे लफ़्ज़नि सां थो हले, मक्ता ॿिए जे किञा। इहा एॾी वॾी सीनाज़ोरी, एॾी वॾी चोरी, ऐं माण्हू हिते वेठा आहिनि। तो आउं चवां थो त कंबर जे माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे उस्ताद पीरल ते तहक़ीक़ करणु खपे। उन जेको रहियल बयाज़ आहे, उन जी ॿोली वॾी वॾी शाइरी आहे, ते शेर कंहिंजो आहे। उस्ताद पीरल जी शाइरी लिखी पई आहे, इहो ॿुधाए थो त मां पीरल जी शाइरी आहियां। इहे किताब पिया आहिनि, माण्हू खे तव्हां ॻोल्हे वठंदव त हीअ शाइरी कंहिंजी आहे, हीअ शाइरी कंहिंजी आहे, ऐं उन दौर जी आहे, उन ॿोली आहे। सो उस्ताद पीरल ते साईं जी ॻाल्हि में वज़न हुयो सुमरे साहिब जी में, त हीउ मुशाइरो हुन जी यादि में आहे त हुन जे हवाले खां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए वञनि। हुन जे लिहाज़ खां आउं जस्तो ॾियां वरी बि जेको आदमी संगत शाख हिनखे जाम खान चांडे साहिब खे, त हू थिए ईअं आहे त हुनजी ज़ाती ज़िंदगी ते, हुनजे इश्कनि ते, हुनजे माशूक़नि ते, हुनजी कावड़ुनि ते, हुनजे रुसी वञण ते हिकिड़ा मकाला लिखजनि हा त उहे असांजे अॻियां अचनि हा। ऐं जेके उन सां माण्हू अटैच्ड हुआ उहे ॿुधाइनि हा सारियूं बि, या हुनजी जेका शाइरी हुई उन ते बि तहक़ीक़ थिए हा, उन ते बि मकाला लिखिया वञनि हा, हिते पेश कया न वञा हा, त असां वधीक जेको आहे त लाभाइता थियूं हा उस्ताद पीरल कंबर जी ज़ात मां बि, शाइरी मां बि, फ़न मां बि। हिकिड़ो सोलो मिसाल ॾियां त जेकॾहिं जेके इहे फिल्मूं आहिनि, 8-10 फिल्म नाला था अचनि, जे इन जा गीत प्रिंट में न आहिनि। जेकर को माण्हू इन 8-10 फिल्मुनि जे गीतनि खे प्रिंट आउट करे वठे त बि किताब तयारु थी वेंदो। त सहेड़े केरु, इहो कमु करे केरु? हिन दौर में असां आहियूं, हिन दौर जा असां ज़ामिन आहियूं, हिन दौर जो वज़न असां ते ई आहे। माण्हू चवंदा आहिनि त भाई अदीब ज़िम्मेवार आहे। हा, असीं सम्झूं था अदीब ज़िम्मेवार आहे, समाज बि ज़िम्मेवार आहे, पर असांखे कमु अचे थो असां वधीक इन करे ज़िम्मेवार आहियूं। सो आउं कोशिशि थो कयां, हिते दोस्त वेठो आहे ऐं साईं सां कंसर्न बि आहे। ऐं ॿियो त असां हुन दौर में जॾहिं प्रोग्राम कयोसीं शेदारपुट में, साईं जो भाउ हाल यादि हुयो, मूंखे चङी तरह यादि आहे। उहो प्रोग्रामनि में ईंदो, उहो पोइ रेवेन्यू डिपार्टमेंट सां कंसर्न हुयो त जेकॾहिं साईं जी शाइरी हींअर बि मौजूदु आहे त आउं
अज़ीज़ वेठो आहे, हुबदार वेठो आहे, अज़ीज़ नवाज़ ज़ुले वेठो आहे, असांजी शाख आहे लाड़काने में अबी संगत सिटी शाख लाड़कानो। असीं हिन प्लेटफॉर्म तां ऐलान था कयूं त जेकॾहिं उस्ताद पीरल कमर जी का बि शाइरी जेकॾहिं कंहिं वटि बि मौजूदु आहे त उहा असांखे ॾियनि त असां हुन किताब आणींदासीं। सो असीं हर हवाले खां सहकार करण जे लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं दोस्त असां सां सहकार कनि ऐं असीं चाहियूं था त माना अहिड़ा प्रोग्राम लाड़काणे में थियनि। पीरल कंबर खे भला तव्हां कंबर में शहदाद में बंदि छो कयो आहे? हे हाणे अयाज़ मेलो थो हले हुते, भला कंबर में पीरल मेलो थी सघे थो न? छो थो थी सघे? जेकॾहिं पीरल कंबर मेलो लॻे उन में सेशन्स थियनि मुख़्तलिफ़ त घणी शयूं नयूं अची वेंदियूं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इख़्तिलाफ़ात विसारे कंबर जे माण्हुनि ते कमु कजे त वधीक बहितर आहे। आउं पाण शेयर कोन थो पढ़ां, तुरजो आउं खणी आयो आहियां पढ़ां थो, पर आउं पढ़ां कोन थो, सिर्फ़ु तव्हां त चंद ॻाल्हियूं कयूं इहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू।